हैदराबाद में FGF तरफ़ा औरतुनि जे आलमी दिहाड़े जे हवाले सां सकाफ़ती शाम ऐं रोल मॉडल वुमेन अवॉर्ड 2024 जी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में FJF जे फाउंडर रऊफ़ चांडियो प्रोग्राम जे मक़सदनि बाबति आगाही ॾिनी। सकाफ़ती खाते सिंध जे सरकार सां थियल प्रोग्राम जो चीफ गेस्ट सकाफ़ती खाते जो डायरेक्टर जनरल मुनव्वर अली महेसर हो। तक़रीब में एडिशनल डायरेक्टर प्राइवेट इंस्टीट्यूशन सिंध मैडम रफ़िया मल्ला, ADC 1 कमिश्नर ऑफ हैदराबाद रेहान डेथो ऐं चेयरमैन हुसैनाबाद टाउन उमेर चांडियो, असिस्टेंट कमिश्नर ऐं डिस्ट्रिक्ट हेड PPHI हैदराबाद मैडम फलक नाज़, डायरेक्टर सिंध इंफॉर्मेशन डिपार्टमेंट कराची जे अख्तर अली सरहयो पिणु शिरकत कई। तक़रीब में औरतुनि जे आलमी दिहाड़े जे हवाले सां मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ शख़्सियत खे अवॉर्ड ॾिना विया, जिन में असिस्टेंट कमिश्नर DC ऑफिस हैदराबाद महविश एजाज, असिस्टेंट कमिश्नर डिस्ट्रिक्ट हेड PPHI हैदराबाद फलक नाज, एडिशनल डायरेक्टर रजिस्ट्रेशन सिंध एजुकेशन लिटरेसी डिपार्टमेंट रफ़िया मल्हा, असिस्टेंट डायरेक्टर लोकल गवर्नमेंट मारवी सुमरो, असिस्टेंट डायरेक्टर प्लानिंग एंड डेवलपमेंट DC ऑफिस हैदराबाद डॉक्टर हिना शेख, इंफॉर्मेशन ऑफिसर इतलात खातो सिंध कींझर फयाज शामिल आहिनि। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे महिमान ख़ास सकाफ़ती खाते जो डायरेक्टर जनरल मुनव्वर अली महेसर ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध खे रोल मॉडल औरतुनि जी ज़रूरत आहे, जंहिं लाइ असांखे औरतुनि खे आज़ादी ऐं हक़ ॾियणा पवंदा। जेसीं ताईं औरतुनि खे हक़ न मिलंदा तेसीं ताईं समाज में तब्दीली न ईंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची